खातिर जेको कमु कंदो न मस्जिद ठहिराए मदरसो ठहिराए को इदारो ठाहे को किताब लिखे खिताब करे तकरीर करे नसीहत करे नियत इहा हुजे त मुंहिंजा मौला तूं राज़ी दीन जो दर्द हुजे रब जी रज़ा जो गर्ज़ हुजे त पोइ उन कम में अल्लाह जी ग़ैबी बरकत थींदी आहे। जॾहिं रब जे रज़ा जे ख़ातिर माण्हू निकिरंदो हिकिड़ी विख खणंदो त 10 विखुनि जेतिरो फ़ाइदो थींदो। हिकिड़ो कदम खणंदो त 10 विखुनि जेतिरो उनखे फ़ाइदो थींदो। ऐं जॾहिं माण्हू जी नीयत रब जे रज़ा जी हूंदी त फ़रिश्ता बि उन जी मदद जे लाइ लही ईंदा, जिन बि उन सां मददगार थींदा। तो अल्लाह ताला जी ग़ैबी मखलूक बि उन जी मददगार थींदी, ग़ैबी मदद उन सां शामिल हाल थींदी जेको अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर कमु कंदो। बाक़ी पंहिंजे नाले जे लाइ नामूस जे लाइ या दुनियावी गर्ज़ दुनियावी तलब रखी कमु कंदो त पोइ इहो पियो नार ते जीअं चाकी जो डांद पियो फिरंदो आहे, अखियूं ॿधी छॾियोसि, पोइ हलंदो हलंदो सम्झंदो त मां को 100 मंज़िल करे वियो आहियां, 100 कोह करे वियो आहियां, अखियूं खोलींदो त साॻी पियो। जंहिंजी नियत में ख़ुलूस न हूंदो उहो उन ई पिड़ ते पियो चकर काटींदो, अॻिते उनखे तरक़ी न नसीब थी सघंदी। मुल्लनि में ऐं फ़क़ीरनि में फ़र्क़ु इहो हूंदो आहे। मुल्लनि जो कमु पंहिंजे नफ़्स ख़ातिर हूंदो आहे, पंहिंजे ज़रपरस्ती में नफ़्स परस्ती में, पोइ उन्हनि जो कमु रौनक न वठंदो। पर फ़क़ीरनि जो कमु अल्लाह जे रज़ा जो हूंदो आहे, उन सां राति ॾींहुं अल्लाह ताला जी मदद थींदी आहे। राति ॾींहुं रब करीम जो उन्हनि सां फज़ुल शामिल हाल हूंदो आहे। अहिड़ो माण्हू जेको रब जी रज़ा जी नियत रखंदो, भली जंग में बर में वञी वेहे त उते बि अल्लाह ताला रौनक क़ाइमु कंदो। हज़रत रोहिल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जो हज़रत साईं वाक़ियो बयानु फ़रमाईंदा, रोहिल फ़क़ीर वञे पियो, 2-3 फ़क़ीर बि गॾु हुजनि, त सफ़र में हो, पोइ हलंदे कंडड़ी उहा साईं जे कांच में फासी पई। कंडड़ी जा कंडा थींदा आहिनि, उबतो कंडो थींदो आहे, उहो कंडो साईं जे कांच में फासी वियो। कांच छॾाईं त वरी कमीज़ फासी पई, कमीज़ छॾाईं त वरी चादर फासी पई, चादर छॾाईं त वरी कमीज़ फासी पई। ईअं 2-3 दफ़ा ईअं थियो। पोइ मुरीदनि खे चईंदा हुआ हाणे यार अॻिते छॾे नथो, हिते वेहूं। उन्हनि मुरीदनि खे हाणे उहा तक़वा ऐं उहा तवकुल मुरीदनि में त न हुई न। उन्हनि जो साईं हिते झंग में त वेहारी बुख मारींदे छा, खाईंदासीं छा पीअंदासीं छा, तव्हांखे रुॻो पेट जी आहे, वेहो हिते, वेहो। वेही विया, बुज़ुर्ग वेही वियो, पोती खिंडाए नफ़ल वेठा पढ़नि, इबादत वेठा कनि तेसीं हिकिड़ो धराड़ हुजे उनजी को मेंह गुम थी वई या गऊं गुम थी वई, ॻोल्हींदो ही दुर्वेश अलाह जा पाना नूरानी चेहरनि वारा आहे, निमाज़ पैदा पढ़नि, वञी ॻोठ वारनि खे ॿुधाईंदो आहे अलाह वारा ॾिसी आयो आहियां, झंग में वेठा आहिनि, इबादत पैदा कनि। ॻोठ वारा अक़ीदतमंद माण्हू आहिनि, को साईं मुंहिंजा बुसरी पचायूं पियो खयूं अचे, को मखण जो चाणो खयूं पियो अचे, को कुकड़ भुञूं पियो अचे। मुरीदनि खे चई बा खाओ, चओ पिया त छा खाईंदासीं, झंग में था विहारियो, छा खाईंदासीं, हाणे खाओ। अहिड़ा माल त घर में बि कोन खाईंदा हुआसीं। अचे
मिठो पानी हूंदो आहे न त पोइ उन मिठे चश्मे ते पखी पखण जानवर ख़ुदि ब ख़ुदि अची गॾु थींदा आहिनि। हर को जा चश्मे बुवद शीरीं, हर को जा चश्मे बुवद शीरीं, हर को जा चश्मे बुवद शीरीं, मर्दमो मुर्ग मोर गिरदायंद। जिते मिठे पानी जो चश्मो हूंदो आहे, माण्हू इंसान पखी जीत जणिया कीलूं माकोड़ियूं उते अचे गॾु थींदियूं मिठे पाणी। बुज़ुर्ग जो उते जंग में वेठो त ख़ुदा जी ख़ल्क़ अचण लॻी, माण्हू अचण लॻा। पोइ माण्हुनि चयोसीं शहर ॾे हलो त तव्हां माण्हू तव्हांखो फैज़ वठनि। की न बा हीअ कंडड़ी छॾणी न आहे, हिते वेठा हिते कंडड़ी वटि वेंदा। कंडड़ी वटि वेठो रहियो। कुझु भला साईं असांखे इजाज़त ॾियो हिते मस्जिद ठाहियूं, मुसाफ़िर खाना ठाहियूं। ठाहियो को साईं झंग पियो वढे, वण पियो वढे। उते बुज़ुर्ग जे लाइ मस्जिद ठही, आस्थानो ठहियो, मुसाफ़िर खाना ठहिया। उन जाइ ते उन जंग में शहर आबाद थियो। अॼु ताईं उन शहर जो नालो आहे कंडड़ी जो शहर, मशहूर आहे कंडड़ी जो शहर। उहो कंडड़ी जेका पाती बुज़ुर्ग खे कपिड़नि में वेही रहियो त वेही रहियो। अलाह जा बाना जंग में बर में वेहनि त अलाह ताला उते उन्हनि जे लाइ बहारी मचाए ॾींदो। असांजा साईं करमपुर में वञी वेठा, हेॾे ॿाराड़ी हुई, शाख जो किनारो, माण्हुनि जो एर भेर न हूंदो हो। हाणे वञी ॾिसो त उते केॾी रौनक थी वई आहे। बस स्टॉप हेॾे खयो थो अचे पियो, रोड रस्ता हुआ। अलाह जे दोस्तनि जा आस्थान थकिजी पवंदासीं। हर रोज़ भला मारे हर रोज़। हा ॾिसो मातली में साईं जन जे वेठा, मातली में इन जाइ ते सॼे मातली शहर जो पाणी जेको हूंदो हिते अचे गॾु थींदो। हेठां ई में हेठां ई इहा जाइ। हाणे इहा दरगाह खां अॻिते बि जेॾी हेॾो मातली आहे, एॾी मातली अॻिते वधी वई आहे। केॾी रौनक थी वई आहे, केॾो हिन जाइ ते आबादी थी वई आहे। अलाह जे दोस्तनि जेके रब जे रज़ा जे ख़ातिर वेठा न, उन्हनि खे अलाह तबारक व ताला अकेलो न छॾी। उन्हनि खे अलाह ताला पंहिंजी ग़ैबी नुसरत उन सां शामिल हाल फरमाई। सो असुल शइ हूंदी आहे नियत जो ख़ुलूस। बसि इहा हिकिड़ी शइ नसीब थी वञे न त माण्हू खे दीन बि मिलियो, दुनिया बि मिली, ज़ाहिर बि मिलियो, बातिन बि मिलियो, ही जहान बि मिलियो, हू जहान। सिर्फ़ नियत। छो त अलाह तबारक व ताला जल शानू खे न सूरत थी वणे, न सीरत थी वणे, न माल थो वणे, न माण्हुनि जो शिकिलियूं थियूं वणनि। रब खे वणे थी माण्हू जी नियत। अलाह जी नज़र माण्हू जी नियत। इन अल्लाह ला यंदुरु इला अजसामिकुम वला इला अमालिकुम। न तव्हांजे जिस्मनि खे थो रब ॾिसे, न तव्हांजे अमलनि खे थो रब ॾिसे। वलाकिन यंदुरु इला कुलूबिकुम व नियातिकुम। अलाह ताला तव्हांजे दिलयुनि खे थो ॾिसे, तव्हांजे नियतुनि खे थो ॾिसे। अल्लाह जेकी अल्लाह जा बाना जिते बि वञी वेठा आहिनि, उते अल्लाह ताला उन्हनि जे लाइ वस्तियूं शहर आबाद करे ॾिना।